वालेकुम प्रोग्राम अचो तो विचार में आया हुआ जो मेज़बान जावेद उस्मान बिजरणी असां सां शरीक गुफ्तगू आहिनि जमात इस्लामी जा सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजरणी साहब। अचो तो असीं साइदन सां पैगाम अल्लामा इक़बाल ऐं उन खां अलावा मुल्क जी मौजूदा सूरत हाल आहे ऐं जेको असांजे इलाइक़े जी सूरत हाल आहे उन हवाले सां तफ़सीली गुफ्तगू कंदासीं। अचो तो साइंसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हज़रत अल्लामा इक़बाल जो पैगाम आज़ादी जो पैगाम आहे, अमन जो पैगाम आहे, मुसलमान जी निशात सानिया जो पैगाम आहे। उन पंहिंजे कलाम में जा बजा मुसलमाननि खे हिमथाइण हौसलो ॾियण जी कोशिशि कई आहे। हिकु हंधि मौजूदा सूरत हाल ते तबसरो कंदे इक़बाल रहमतुल्लाह अलैह फरमायो, मिटाया कैसरे किसरा के इस्तबदाद को जिसने वो क्या था फ़क्र बूज़र कुव्वत हैदर सिद्क़ सलमानी। यानी अल्लामा जे इन शेर मां इहा ॻाल्हि महसूसु थिए थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जे असहाब दुनिया ते जेकॾहिं ग़लबो हासिलु कयो या फ़तह कई या रूम ऐं फ़ारिस जहिड़े वॾनि सल्तनतुनि खे ज़ेरे निगूं कयो त उन वटि का जदीद टेक्नोलॉजी न हुई ऐं न वरी अफ़रादी क़ुवत ऐं माल असबाब हो। उन वटि फ़क़्रु हुयो, उन वटि सचाई हुई ऐं उहे पंहिंजे मक़सद सां मुख़लिस हुआ। अॼु जेकॾहिं असां मुस्लमान पोइते आहियूं त उनजो सबबु इहो आहे त असां पंहिंजे ईमान ऐं जज़्बे जिहाद खां महरूम आहियूं, जंहिंजे करे तव्हां ॾिसी रहिया आहियो त 56 मुस्लमान जा मुल्क तमाशाई बणियल आहिनि ऐं चंद यहूदी जेके आहिनि उहे फ़लस्तीनी मुस्लमान जी तितरनि जी या शिकार करे रहिया आहिनि। अल्लामा इक़बाल इहो मैसेज ॾिनो आहे त उठो मेरी दुनिया के गरीबों को जगा दो, काख़ उमरा के दरो दीवार हिला दो, गरमाओ ग़ुलामों का लहू सोज़ यकीन से कुंजश कुफर व माया कुशाई से लड़ा दो। सुल्तानी जमहूर का आता है ज़माना जो नक्श कोहन तुमको नज़र आए मिटा दो, जिस खेत से दहका कोई मुयसर न हो रोज़ी उस खेत के हर खोश है गंदम को जला में। करें भी इलेक्शन जेका है वह साफ़ ऐं शफ़ाफ़ न रही, बल्कि हर इलेक्शन जेका है वह हिकिड़ी प्लांटेड हूंदी आहे ऐं मौजूदा हुकूमत बि जेका नई ठहंदी उन में बि साफ़ नज़र अची रहियो आहे त नवाज़ शरीफ़ जी वापसी जंहिंखे उन बेशुमार इल्ज़ाम हणी करे बेदख़ल करे टॉपिल करे ऐं मुल्क खां ॿाहिरि मोकिलियो, हाणे उन सां समझौतो करे मोटी आया आहिनि। सो इहा जेका समझौते वारी सूरत हाल आहे इहा निहायत अफ़सोसनाक आहे। दुनिया में किथे बि ईअं न आहे त मख़सूस टोलो हुकूमत लाइ आल हुजे ऐं उहो ई उनखे अॻिते करण जी कोशिशि कई वञे, उनखे ई फैसिलिटेट कयो वञे। जंहिंखे अवाम चूंडे उनखे मौक़ो मिलणु खपे, पर पाकिस्तान में ईअं कॾहिं बि न आहे थियो। तंहिं करे हीअ जेका इलेक्शन आहे बज़ाहिर त असांखे शफ़ाफ़ नज़र नथी अचे। इन जो सबबु इहो आहे त हुन अचण खां पहिरियां ई नवाज़ शरीफ़ खे वठी आया आहिनि ऐं उनखे सभु सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहिनि। इन करे इहो न हुजणु खपे, हिते गैर जानिबदाराना माहौल पैदा कयो वञे ताकी अवाम जंहिंखे मुंतख़िब करे। बाक़ी जेसिताईं तालुक़ु आहे हिन नाम निहाद वॾनि पार्टियुनि जो, उहा पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग हुजे या PTI हुजे, कंटिन्यू उन्हनि हुकूमतूं कयूं आहिनि मुसलसल। तव्हां पाण अंदाज़ो कयो त मुल्क जी सूरत हाल छा आहे, दुनिया किथे जो किथे पहुती आहे ऐं असां हिन वक़्तु बि जेको आहे वर्ल्ड बैंक IMF अॻियां किश्तूं जॾहिं बीठा हूंदा आहियूं, जेसिताईं उनजी का असांखे किस्त न आहे मिलंदी ऐं असांजो मुल्क न आहे हली सघंदो। तव्हां ॾिसो त जापान 1945 में तबाह थियो, हू किथे पहुतो आहे, अॼु दुनिया जो अमीर तरीन मुल्क बणिजी वियो आहे। 47 में असांखे आज़ादी हासिलु थी। अवां ॾिसी रहिया आहियो त हिंदुस्तान दुनिया जी 2 नंबर वॾी आबादी आहे, 1.25 अरब आबादी आहे। उते सभु शइ नॉर्मल लॻी पई आहे, तेल जी क़ीमत 100 रुपयो आहे ऐं दिल्ली जे वज़ीर लाइ ऐलान कयो त 400 यूनिट ताईं बिजली फ्री आहे, जॾहिं त हिते 400 यूनिट ताईं माण्हू 30 खां 40 हज़ार रुपया भरे रहियो आहे। अवां ॾिसो त तबाह हाल अफ़गानिस्तान जेको तव्हां पाण ॾिसो त उनखे पहिरियां रूस तबाह कयो, पोइ अमरीका तबाह थियो, खाना जंगी में तबाह थियो। हिन वक़्तु जिते मुस्तहकम गवर्नमेंट क़ाइमु कई आहे, वसाइल न हुजण जे बावजूदु उते तेल जी क़ीमत जेका आहे उहा 50 रुपया ऐं डॉलर 80-85 रुपया आहे। असांजे पाड़ेसी मुल्क ईरान आहे, तव्हां ॾिसो त सॼी दुनिया जो उन सां बाइकॉट आहे इनकलाब ईरान खां बाद, उनजे बावजूदु सभु शइ उते नॉर्मल लॻी पई आहे। डीज़ल जी क़ीमत उते 6 रुपया आहे, पेट्रोल जी क़ीमत उते 30 रुपया आहे ऐं आम माण्हू उते बिल्कुलु ख़ुशहाल आहे। जेसिताईं असां वटि इहो सिलसिलो चोरनि खे चूंडे मुंतख़िब कराइण वारो एस्टेब्लिश जो फार्मूलो आहे, इनखे जेसिताईं अवाम रद्द न कंदो तेसिताईं मुल्क तरक़ी करे न सघंदो। ॾिसो जेन्युइन लीडरशिप अचणु खपे,
जिते जेन्युइन लीडरशिप ईंदी उते तब्दीली हूंदी, उते बहितरी ईंदी। ऐं असां सम्झूं था त जेन्युइन लीडरशिप जेका आहे उहा जमात इस्लामी वटि आहे, मोहतरम सिराजुल हक़ साहिब वटि आहे। हू माण्हू केतिरा भेरा वज़ीर ख़ज़ाना बि रहियो आहे ऐं वॾनि उहिदनि ते रहियो आहे, इन जे बावजूदि बि उनजो किथे महल न आहे, उनजी किथे जाइदाद न आहे, उनजे मथां को एलिगेशन इल्ज़ाम न आहे। इन करे पाकिस्तान खे हिन वक़्तु ज़रूरत आहे हिकु साफ़ सुथरे क्लीन ऐं ईमानदार लीडरशिप जी। ॾिसो पाकिस्तान में वसाइल जी का कमी न आहे। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जंहिं ख़िते में जाग्राफी लिहाज़ खां वाक़िअ आहे उहो ख़ितो वसाइल सां मालामाल आहे, पर बदकिस्मती इहा आहे त असांजे मथां चोरनि ऐं धाड़ेलनि खे मुसलत कयो वेंदो आहे। उन में असांजी मुल्की एस्टेब्लिशमेंट जो बि हथु आहे ऐं भिणो क़ौमी एस्टेब्लिशमेंट जो बि हथु आहे। इन करे अवाम खे सुजाॻ थियणो पवंदो ऐं सही फ़ैसिलो करिणो पवंदो ताकी इन जागीरदारनि खां, इन सरमाएदारनि खां, इन चोरनि खां, इन करप्ट टोले खां निजात हासिलु कयूं ऐं हिते जिन्हनि लीडरशिप आणे मुल्क जी बहितरी लाइ को विख वधायूं। फ़लस्तीन जे हवाले सां फ़लस्तीन जे हवाले सां तव्हां ॾिसी रहिया आहियो त फ़लस्तीन गुज़िरियल हिकु महीने खां मथे अरसो थी चुको आहे, बेयारो मददगार आहिनि सवाइ इस्लामी तहरीकुनि जे। ॾिसो पाकिस्तान में जमात इस्लामी उनजी भरपूर सपोर्ट करे रही आहे। 1 अरब खां मथे जो इमदाद जमात इस्लामी मोकिले चुकी आहे। सिफ़ारती लिहाज़ खां बि मोहतरम सिराजुल हक़ साहिब जूं ईरानी हुक्मराननि सां, तुर्की जे हुक्मराननि सां ऐं मुस्लिम मुल्कनि जे रहनुमाउनि सां मुसलसल मुलाक़ातूं आहिनि त इन सिलसिले में का कोशिशि वरिती वञे, पर तव्हां ॾिसो त सभु अमरीका जे ख़ौफ़ खां ख़ाइफ़ ऐं टिनल आहिनि। माण्हू अलाह खां डिॼे अमरीका छा आहे। ॾिसो अमरीका त अफ़गानिस्तान में शिकस्त खाइयो, अमरीका त वियतनाम में शिकस्त खाइयो ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त हिते बि अमरीका जा चेला फ़लस्तीन में शिकस्त खाईंदा। मुस्तक़बिल इस्लाम जो आहे, अहले फ़लस्तीन जो आहे, मुजाहिदनि जो आहे, अमरीका जी नाकामी मुक़दर आहे। असांजे इलाइक़े में तव्हां ॾिसी रहिया आहियो त का बहितरी कान्हे। निगरान गवर्नमेंट अचण सां ई ऑपरेशन जूं ॻाल्हियूं कयूं, बदमनी जे ख़िलाफ़ कार्रवाई जूं ॻाल्हियूं कयूं, पर उहे सदा बसैरा साबित थियूं आहिनि, कुझु बि न आहे। हीउ टोपी ड्रामो थी रहियो आहे। मुंहिंजी इन सिलसिले में IG सिंध सां मुलाक़ात थी, चीफ सेक्रेटरी सां असांजी मुलाक़ात थी। उन्हनि जे ॻाल्हियुनि मां बि असांखे महसूसु थियो त उहे रुॻो दाब दड़के खां कमु वठी रहिया आहिनि ऐं चंद ॾींहं गुज़ारे पंहिंजो वापसि थींदा। तंहिं करे हीअ मुख़लिस न आहिनि त हिते को हक़ीक़ी अमन क़ाइमु थिए, चोरनि ऐं ॾोहरनि जे ख़िलाफ़ को वाक़ई ज़ाब्तो आंदो वञे। इन करे असां हिकु भेरो वरी मुतालबो कयूं था त ख़ुदा जिते अमन न आहे उते तरक़ी मुमकिन ई न आहे। जेकॾहिं माण्हुनि खे तव्हां अमन न ॾींदो, सुकून न ॾींदो, मूंखे जेकॾहिं इहो यकीन न आहे त मां राति जो घरां सफ़र कंदुसि, घर पहुची वेंदुसि, त ज़ाहिर आहे माण्हू कीअं तरक़ी कंदो। दुनिया में जिते बि तरक़ी थी आहे उते अमन सां थी आहे। इन करे असां हिकु भेरो वरी चऊं था सरकार खां त तव्हां वटि सभु सोर्सिस आहिनि, वसीला आहिनि, हाणे सरकारी मुदाख़लत बि न आहे। ख़ुदा कम अज़ कम अमन क़ाइमु कयो, चोरनि ऐं पाथारीदारनि ऐं रसागीरनि खे, धाड़ियलनि खे रसो विझो ताकी हिन इलाइक़े खे अमन सुकून मिले। सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी सां जेको आहे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते गणरखी कचहरी कईसीं। अव्हांखे इहो असांजो प्रोग्राम कीअं लॻो, इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान जावेद उस्मान बिजाणी खे। वरी ॿिए कंहिं प्रोग्राम मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।